जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 25 सितंबर 2023, सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास, शुक्ल पक्ष जी एकादशी, परिवर्तनी एकादशी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त घर में या कार्यस्थल ते कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। धन हानि थियण जी बि आशंका आहे, त अॼु जो ॾींहुं तव्हांखे तमामु शांतीअ सां कटणो आहे। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ अॼु लाभदायक थींदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजा मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ऐं थॉट्स पंहिंजा पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु मछलियों खे दाणा विझणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो, कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो बि पूरो साथ मिलंदो, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, यश ऐं कीर्ति जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे परिवार मां या पंहिंजे जीवन साथी मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्थान परिवर्तन करण जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। ख़ासि करे पंहिंजे पेट जो हुननि खे ध्यानु ॾियणो आहे। थी सघे त अॼु लिक्विड डाइट फॉलो कंदा। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई नओं कमु शुरू करणो हुजे या पार्टनरशिप में कोई कमु शुरू करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक मञियो वेंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंद सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं आनंद सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में धन ख़र्च ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। हिसाब किताब में बि ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। भाग्य बि अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करणु या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। व्यापार में वाधारो बि थी थो सघे। शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी ऐं कार्य में सफलता बि प्राप्त कंदा, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। परिवर्तनी एकादशी त भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी जड़ी एकादशी ईंदी आहे, हुन ॾींहुं खे चवंदा आहिनि परिवर्तनी एकादशी।
चवंदा आहिनि कि जॾहिं आषाढ़ मास जी एकादशी ईंदी आहे हुन में थींदी आहे देवशयनी एकादशी, जंहिंमें विष्णु भॻवान जेके आहिनि उहे शयन करण यानी आराम करण वेंदा आहिनि। परिवर्तनी एकादशी ॾींहुं मञियो वेंदो आहे कि विष्णु भॻवान जेके आहिनि उहे थोरी सी पंहिंजी करवट बदिलींदा आहिनि। त अॼु जे ॾींहं में सनानु इत्यादि करे भॻवान विष्णुअ जी पूजा कंदा। थी सघे त जल, पंचामृत, चंदन जो तिलक, गुल, तुलसी ऐं नैवेद्य जो भॻवान खे भोग लॻाईंदा। अगरि रखी सघो त अॼु व्रत रखिजो ऐं जेतिरो थी सघे हरिनाम जो सिमरन कजो त विष्णु भॻवान तव्हांजा सभु पाप नष्ट करे तव्हांजे पुण्य में वृद्धि कराईंदा ऐं मनवांछित फल जी तव्हांखे प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे नीरज जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि कर्ज़ खां मुक्ति हुननि खे कीअं मिलंदी। त नीरज जी, कर्ज़ मुक्ति लाइ तव्हां रोज़ ऋण मोचक संकट नाशन स्तोत्र ॿुधंदा अचो। भगवान गणेश जी नित्य पूजा कयो। थी सघे त हर बुधर जे ॾींहुं कुझु न कुझु मिठी शइ भगवान गणेश खे भोग लॻायो ऐं ग्रीन शइ जो कुझु न कुझु बुधर जे ॾींहुं दान कंदा त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।